ॿुधायां असांजे शहर नसीराबाद में हिकु हफ़्ते में 3 ख़ुदकुशियूं 3 नौजवाननि ख़ुदकुशियूं कयूं। हिकिड़ो हितां जो पंहिंजो मीर बहर आहे, हिकिड़ो शेख आहे। मीर बहर जी उमिरि मां सम्झां थो 20-22 साल आहे, शेख जी उमिरि 19-20 साल आहे। ऐं हिकिड़ो पतू जो पढ़ियल लिखियल माना हिकिड़ो सुलझल माण्हू, उहो हिननि हालतुनि खां मायूस थियो, घरू अणबणतुनि खां मायूस थियो, असांजे किरदारनि खां मायूस थियो, असांजे मुआशी मामलनि खां मायूस थियो। पर थियो त मायूस न। सभिनी जी ज़िम्मेवारी असां ते पवे थी त असांखे हाणे सिंध जे माण्हूअ जी सोच सां गॾु सोच मिलाए ऐं अॻिते वधिणो पवंदो, तॾहिं असां पीपुल्स पार्टी खे शिकस्त ॾेई सघूं था। पीपुल्स पार्टी ताक़त न आहे, तव्हां असांजूं जेके मांडड़ी वारियूं पार्टियूं न, इहा उन्हनि जी ताक़त आहे। तव्हां ऐं असां में वेठल जेके चोर खान ऐं जेके दानिशगिर्द आहिनि, उहे